नाज़रीन, मीरपुर ख़ास जे केतिरनि ई ॻोठनि मां अञा ताईं बरसाती पाणी निकाल ई नाहे थी सघियो। मुतासिर ॻोठाणनि ऐं आबादगारनि ज़मीनूं तबाह थियण जूं दाहूं कंदे सख़्त एहतजाज कयो आहे। उन हवाले सां पेश आहे तालिब शेर जी हीअ रिपोर्ट। इन वक़्तु असां मौजूदु आहियूं। हीअ जेका सिमन नाले लाइ रैली निकिती आहे, जेका तगुसर चौक खां सिंधड़ी चौक ताईं, जंहिंमें सिंधड़ी एक्शन कमेटी ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जे तरफ़ां ऐं हिन में जेको मज़हबी पार्टियूं इन समेत आबादगार अॻुवान तोड़े शहरी शामिल आहिनि। हिन रैलीअ जे अॻुवान खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। मोहतरम दोस्तो, प्रेस जा नुमाइंदो, तव्हांजी महिरबानियूं जे असांखे इन कवरेज ॾिनो आहे। तव्हांजी तवसुस सां ही आवाज़ अॻिन आला हुकामनि ताईं पहुचंदो। असांजो मुतालबो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिम नालो आहे। माण्हुनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ वाहिद हल जेको सो सिम नालो आहे। अॼु असां ही अवाम जी हमदर्दी तौरु माण्हू मरण ते मजबूर आहिनि, ख़ुदकुशियूं कनि पिया। इन जे लाइ असां निकिता आहियूं ताकी अवाम जे अंदरि शऊर पैदा करियूं ऐं पंहिंजा हक़ वठी सघूं। इन जे लाइ अॼु रोड ते निकिता आहियूं। जेकॾहिं असांजो मुतालबो हल न कयो वियो ऐं सिम नालो न ॾिनो वियो त असां इन रैली खे, इन एहतजाज खे वसी कंदासीं। असांजो ॿियो को बि मुतालबो कोन्हे को, असांखे सिर्फ़ु जो सिर्फ़ु सिम नालो खपे थो। उन लाइ जेतिरी हद ताईं बि असांखे वञिणो पियो असां वेंदासीं। फ़िलहाल असांजो पहिरियों स्टेप आहे। इन खां पोइ मीरपुर ख़ासि, पोइ कराची, पर इस्लामाबाद ई वञिणो पियो त इंशा ताला इहे पुरअमन रैली वेंदी। ऐं जेसीं सिम नालो न मिलंदो तेसीं ताईं मार्च करे न वेहंदासीं। इहो असांजो जाइज़ हक़ आहे ऐं इहो हक़ असां गवर्नमेंट खां छिनी वठंदासीं। इन में का बि रिआयत कोन्हे का। रहीम, ही सभु दोस्त गॾिजी आया आहिनि, हर नस्ल जा, हर रंग जा, हर तबिके जा। मंज़र तव्हांजे साम्हूं आहिनि। ॿिन्ही पासे रोडनि जे पाणी मंज़र तव्हां अखासी कंदा कैमरान सां अॻियां हली। ही सभु इन लाइ निकिता आहिनि। हिकिड़ी जदोजहद, हिकिड़ी कोशिशि आहे। सभिनी गॾिजी हिसो वरितो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त में असांजी मदद रहनुमाई फरमाईंदो। ऐं सिम नाले जी ज़रूरत बुनियादी ज़रूरत आहे साईं। हीअ असांजी हिकिड़ी मुआशी ज़रूरत आहे, असांजे नस्ल जी ज़रूरत आहे, ईंदड़ नस्लनि जी ज़रूरत आहे। ऐं अल्लाह खां दुआ घुरूं त इंशाअल्लाह इन तहरीक खे अल्लाह पाक अॻिते वधाईंदो। ऐं इन लाइ जेकॾहिं कराची ताईं वञिणो पियो त इंशाअल्लाह पैदल मार्च जी सूरत में वेंदासीं। असांजे अॼु पर अमन एहतजाज सिम नालो आहे। असांजो 6 महीना थिया आहिनि, वोणनि जो फ़सुल वियो, चेट पोखे कोन सघिया आहियूं। ऐं असांजा ॿार जेके पढ़ाइण जे उमिरि में आहिनि उहे मज़ूरीअ जे लाइ असां कढी छॾिया आहिनि, जेके शाम जो अटो आणे। तालिब शेर, मेहरान टीवी, मीरपुर ख़ास।